उन्हनि जी आमद सां गॾोगॾु ही जिन दोस्तनि असीं पंहिंजे उरूज ते आहियूं, असीं सदर महफ़िल ॾांहुं वेंदासीं, पर हिकिड़ी ऑर्गेनाइज़िंग कमेटी आहे जंहिं तमामु महिनतुनि सां मुहबतुनि सां हिन सिटाव में ताज़ियती इजलास खे शाए निशान बनाइण लाइ पंहिंजूं कोशिशूं कयूं। ऑर्गेनाइज़िंग कमेटी जेका ठही सिंधी अदबी बोर्ड जे तरफ़ां, उन जी चेयरपर्सन सरतियूं रिसाले जी एडिटर असांजी मानावारी शाइरा मोहतरमा गुलबदन जावेद मिर्ज़ा साहिबा आहे। गॾोगॾु ऑर्गेनाइज़िंग कमेटीअ में जेके तहरुक में मेंबर रहिया, जिन कार्ड्स विराया, दोस्तनि खे मदू कयो, यादि ॾियारियो, SMS कया, हाफ़िज़ अहमदीन इंडड़, मोहतरम जनाब सलीम पीरज़ादो, असांजो दबीर मिर्ज़ा साहब पब्लिकेशन ऑफिसर, गॾोगॾु मीर अली शाह साहब जंहिं समूरे हिन पोस्टर्स ऐं कार्डनि खे डिज़ाइन करण में पंहिंजो ताउन कयो, जावेद निसार शाह हिकिड़े वर्कर जी हैसियत में कमु कयो, ॼाम सपड़ जेको हिन इदारे जो इंतिहाई अहम कारकुन, ऐं हिन समूरे महिनत ऐं कारकुननि में तव्हां ॾिसो पिया त असां सां विख विख ते गॾु आहे असांजो दोस्त गुलसन दर्स। मोहतरम दोस्तो, असीं पंहिंजे उन आख़िरी ऐं पंहिंजे उन इदारे अज़ीम शान जे मौजूदा चेयरमैन ॾांहुं वञणु चाहियूं था, पर मुंहिंजी दिलि चए थी त मखदूम साईं तालिबुल मौला जा असीं मौलाई माण्हू आहियूं, असांखे मखदूम साहिब जिन सां मुलाक़ात जो शरफ़ हासिलु आहे हिकिड़ो दफ़ो, ऐं असांखे फ़ख्रु आहे त सिंधी मरसीअ ऐं सोज़खानी जे हवाले सां बि सदन शानदार किताबु आयल आहे जंहिंजो नालो शान हुसैन आहे। शान हुसैन केॾो न बरतर बुलंद आहे, पुतो त करबला खे मुअला करे छॾियईं, जितां जी ख़ाक थी ख़ाके शिफ़ा ऐ तालिबुल मौला, उहा दुनिया मां हिकिड़ी सरज़मीन करबला निकिती। सुभान अल्लाह। वक्त मुश्किल तू फ़क़त मुश्किल कुशा के याद कर, वक्त मुश्किल तू फ़क़त मुश्किल कुशा के याद कर, दस्तगीरी उत अलीउल मुर्तज़ा पाण ही कंदो या अली। अगर ख़िदमत करण जी ना है ताक़त तालिबुल मौला, त पोइ मखदूमी दुनिया में वॾो मनसब त कोन्हे को। मखदूम साहब जे नक्श कदम ते हलंदे सईद ज़मा साहब जिन खे चेयरमैनशिप में मुख़्तसिर वक़्तो अरसो थियो आहे, पर अवां सभिनी ॾिठो त गुज़िरियल साल हिन ई हाल में असां शाए निशान महफ़िल में हिते मौजूदु हुआसीं। उन जेका सईद ज़मा साहब जिन जी सरबराहीअ में गुज़िरियल साल 11, 12, 13 फरवरीअ ते किताबनि जो मेलो थियो, जंहिंमें सॼी सिंध जे शाइरनि, शागिर्दनि ऐं वठंदड़नि पूरी दिलचस्पी ॾेखारी। वॾियूं इल्मी अदबी शख़्सियतूं अदबी बोर्ड जे चौदीवारी जे अंदरि आयूं। उन खां पोइ टिमाही महिराण ते ज़िंदगी में पहिरियों दफ़ो शाए निशान सेमिनार थियो। मोहणनि मकाला पढ़िया, सरतियूं रिसाले ते मकाला निगारी ऐं सेशन थियो। गॾोगॾु गुलफुल रिसाले जे हवाले सां बि अहिड़े ई शानदार कम सां गॾोगॾु पहिरियों ताज़ियती इजलास अॻूणे मेंबर मोहतरम साईं हमीद सिंधीअ जे हवाले सां थियो हो, जेको पुण हिन सिलसिले जी कड़ी आहे त ही सभु मुख़्तसिर अरसे अंदरि नईन रवायतुनि जो आगाज़ करणु ऐं नवनि तवक़ुआत, जीअं न्याज़ मोहर साहब चयो त असीं अञा कुझु वधीक शाए निशान प्रोग्रामनि जी तवक़ो रखूं था। पंहिंजे महबूब साईं मखदूम साईं तालिबुल मौला जे ख़ानवादे जे हिन वक़्त जे चेयरमैन ऐं निहायत अक़ीदत ऐं मोहब्बत सां हिन महफ़िल जी कनक्लूजन जे लाइ दावत ॾींदुसि गुफ़्तगू जी। तमामु तरह मां सभिनी जी ताड़ियुनि में चेयरमैन मोहतरम साईं मखदूम सईदुज़्ज़मान आतिफ़ साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। स्टेज ते वेठल हज़रात ऐं ख़वातीन हज़रात, अस्सलामु अलैकुम। सिंधी अदबी बोर्ड तरफ़ां अॼु ही मेड़ाको सिंधी अदब जे नामियारनि शख़्सियतुनि खे भेटा पेश करण लाइ कोठायो वियो, जिन सॼी उम्र पंहिंजी ॿोली, क़ौम ऐं अदब जी ख़िदमत कई। डॉक्टर ग़ुलाम अली अलाना, जस्टिस रिटायर्ड सैयद इरशाद अली शाह ऐं अब्दुल कादिर जुनेजो साहब सिंधी अदबी बोर्ड जे बोर्ड ऑफ गवर्नर्स जा मेंबर रहिया। संदुनि विछोड़े सां सिंधी ॿोली ऐं अदब खे जेको नुक़सानु रसियो आहे उन जो ख़ाल भरणु तमामु मुश्किल आहे। टिनी शख़्सियतुनि ते ॻाल्हाए चुका आहिनि मुख़्तलिफ़ दोस्त, ऐं आउं सम्झां थो का अहिड़ी ॻाल्हि शायदि पोइ थिए न रही हुजे जेका वधीक ॿुधाए सघिजे। अलाना साहब जो तालिबुल मौला साईं सां तमामु वेझो मूं तॾहिं इहो
अदबी बोर्ड सिंध जी अमानत आहे असां वटि ऐं उन खे अमानत जे तौर ते इंशाअल्लाह जेतिरी बि असां खां पुॼी सघी उन जी ख़िदमत कंदासीं। ऐं जॾहिं चेयरमैन थी आयुसि त उन में काफ़ी हुयूं ज़रूरतूं बोर्ड जूं जेके असां कोशिशि कयूं ऐं गवर्नमेंट सां लिख पढ़ कई अॻिते आउं उन जो थोरो ज़िक्र कंदुसि ऐं जंहिंजे तौर ते कुझु न कुझु सूरत हाल बहितर थी। हर चेयरमैन या हर बोर्ड जो जेको सरबराह रहियो आहे उन पंहिंजे पंहिंजे दौर में बोर्ड लाइ मुख़्तलिफ़ कोशिशूं कयूं, काविशूं कयूं, ख़िदमतूं कयूं, कंहिं घटि कंहिं वधि। उन सिलसिले में मूं कोशिशि कई आहे त असीं हिकिड़ो उन्हनि जो मुकमिल तफ़सील गॾु करियूं कंहिंजे चेयरमैन जे दौर में कहिड़ा कहिड़ा कम बोर्ड लाइ थिया ऐं उन वक़्तु कहिड़ा कहिड़ा मेंबर हुआ। ताज़ो असांजे हूअं त इलाही मेंबरनि जेके विछड़ी विया वरी ताज़ो असांजे बोर्ड मां 2 ॼणनि जो इंतकाल थी वियो उन ते रेफरेंस रखियोसीं पिए त वरी अलाना साहिब वारो वाक़ियो थियो त उहो गॾिजी असां कयो। हूअं त काफ़ी सभु मेंबर क़ाबिल एतिराम आहिनि ऐं हर मेंबर ते थियणु खपे। बहरहाल हाणे हेसि ताईं असां मुख़्तसिर ॿुधायूं त काफ़ी ज़रूरतूं आहिनि सिंधी अदबी बोर्ड खे। उन लाइ गुज़ारिश मुंहिंजी इहा आहे ख़ुसूसी तौर ते त असांखे तव्हां सभिनी अदीबनि राइटर्स वग़ैरह ऐं मीडिया उन जे ताउन जी ज़रूरत आहे छो जे तव्हांजो इदारो आहे ऐं पाण खे सभिनी खे गॾिजी उन लाइ कमु करिणो आहे। मूं जॾहिं अची हिते हिन इदारे जे बारे में ॾिठो ऐं सोचियो त उन वक़्तु मूंखे महसूसु इहो थियो त हिन इदारे जो जेको असुलु कमु आहे उहो तमामु वॾो कमु आहे। लिहाज़ा मुंहिंजे हिसाब में सिंध जो वाहिद क़ौमी इदारो आहे जंहिं ते उहो वॾो कमु आहे ऐं उहो आहे मुख़्तलिफ़ किताब, मुख़्तलिफ़ तारीख़ूं, मुख़्तलिफ़ मसवदा छपणु जेके 100 जी तइदाद में मौजूदु आहिनि जेके आवाम ताईं पहुचणु घुरिजनि, आम माण्हुनि ताईं पहुचणु घुरिजनि। ऐं इहो तमामु वॾो कमु आहे। हिकिड़ी तारीख़ आहे सिंध जी जेका उन्हनि मसवदनि में उन्हनि किताबनि में मौजूदु आहे ऐं इन करे उन लाइ लाज़मी एॾो वॾो कमु जेको आहे 7 में मसवदा आहिनि, कुझु असां वटि मौजूदु आहिनि, कुझु मुख़्तलिफ़ माण्हुनि वटि मौजूदु आहिनि। हाणे असीं वठूं त सही पर उन जो कमु थिए कीअं थिए उन लाइ लाज़मी आहे त बोर्ड खे फंड्स खपनि। हिन वक़्तु असांखे जेका ग्रांट मिले थी सा इंतिहाई महदूद आहे जंहिंजो 80% त पघारनि जी पेंशन ते ख़र्चु थियो वञे। बाक़ी 20% मां जेके ज़रूरी स्टेशनरी EU वग़ैरह रिपेयर मेंटेनेंस वग़ैरह जेके लाज़मी बिल EU उन में था हलिया वञनि। बाक़ी असांखे क्वार्टर में तक़रीबन 10-15 लख बचंदा आहिनि। उन्हनि मां जेको कमु असां पुॼी सघियो आहे उहो कयो आहे। सो बि जॾहिं आउं पहिरियों दफ़ो असांजो जेको पहिरियों क्वार्टर मिलियो उन मां 72 लख रुपया गवर्नमेंट कटे छॾिया। वरी जेको ॿियो क्वार्टर मिलियो उन मां 25 लख रुपया कटे छॾिया। असां उहो लिखियो गवर्नमेंट खे ऐं अजीब ॻाल्हि इहा आहे त उन में इहो लिखियो त ही 72 लख असीं उहे था कटियूं जेके तव्हांखे किताबनि छपाइण लाइ। हाणे जंहिं कम लाइ इदारो क़ाइमु कयो वियो उहो त तव्हां कटे छॾिया। मूंखे त सम्झ में ॻाल्हि कान आई सरकार जी त जे इदारो इन लाइ त कोन त मुलाज़िमनि खे पघार ॾियूं माच करे वियूं। असांजो त कमु ई इहो आहे त किताब छपियो ऐं तव्हां लिखियो था आहियो त इहे किताबनि जा पैसा असां कटे छॾिया। बहरहाल मूं गवर्नमेंट सां राब्तो कयो, उमेदूं आसरा ॾिनऊं, यकीन बि ॾियारियूं त बहाल कंदासीं पैसा। पर वरी मथां ई जेको वायरस वारो चकर थी वियो इन में रहिजी वियो। उन जे बावजूदि मूं कोशिशि इहा कई आहे त जेको मुलाज़िम आहिनि उन्हनि खे टाइम ते हुकूक मिलनि। छो जेका सम्झां थो हिकिड़े क़िस्म जी अगरि जंग कजे त उन में फ़ौज बि ज़रूरी आहे, उन में हथियार बि ज़रूरी आहे।
हिकिड़े क़िस्म जो असांजी जुदोजहद आहे इन वधि में वधि किताबनि छपाइण लाइ ऐं ॿिया मुख़्तलिफ़ प्रोग्राम करण लाइ लाज़मी आहे। उन में जेसीं ताईं असांजा मुलाज़िम ज़हनी तौर ते सेटिस्फाई न हूंदा ऐं उन्हनि खे जाइज़ शइ न मिलंदी त कमु बि सही कोन थींदो। त उन्हनि जा हुकूक ख़ुसूसन उन्हनि जा पघार वग़ैरह टाइम ते मिलणु घुरिजनि त चाहे उहे पंहिंजी दिलचस्पी सां कमु करे सघनि। वरी उन खां ॿिए नंबर ते इहो आहे त उहे जेको कमु कनि था उहे शयूं उन्हनि खे अवेलेबल करे ॾिजनि। कुझु कमी वेशी जेका असां पूरी कई उन में कंप्यूटर वग़ैरह इहो सभु अची असांजी पूरी कोशिशि आहे त असीं वधि में वधि किताब पंहिंजी प्रेस मां छपायूं। असां वटि मुख़्तसर माना नंढी प्रेस आहे जंहिंमां असीं कोशिशि करियूं था तव्हां छपायूं। पोइ मजबूरन कुझु किताब ॿाहिरां छपाइणा पवंदा आहिनि। इन अलावा असांजे गवर्नमेंट खे लिखियो आहे त असांखे प्रेस वठी ॾियनि वॾी। हेसि ताईं असां तक़रीबन नवां पुराणा किताब रिसाला तक़रीबन हेसि ताईं असां 110 जे लॻभॻि छपाए चुका आहियूं। ऐं मुंहिंजे ख़्याल में 30 खन किताब मौजूदु आहिनि नवां जेके इन मरहले में छपजण लाइ तयारु रखिया आहिनि। थोरो फंड्स जो मसइलो आहे ऐं उन में असांजो पॉलिसी आहे त नवां किताब छपायूं ऐं उहे रीप्रिंट किताब करियूं माना रीप्रिंट करियूं जिन जी डिमांड आहे सो उन खे बैलेंस में रखी कुझु दोस्तनि जो मशवरो उन मुताबिक़ असां इहो बि हिकिड़ी कैटेगरीज़ रखियूं आहिनि त कुझु नवां नई टही जा किताब छपजनि कुझु पुराणा किताब छपजनि। उन खां सवाइ जेको ज़रूरी हुयूं शयूं हिते बोर्ड लाइ मूं पंहिंजे सिर्फ़ु कोशिशि कई त उन्हनि ते कमु करियूं। उनजो तफ़सील थोरो आउं ॿुधायां थो पोइ ऐं थोरो मुख़्तसिर हिकिड़ी ॻाल्हि कंदो हलां त गुज़िरियल दौर में जेको जमील साहिब जो दौर हो उन में जेके कम थिया उन में तमामु वॾो कमु इहो थियो त बोर्ड जी ग्रांट 2 करोड़नि मां वधाए मुख़्तलिफ़ मरहलनि में 10 करोड़ कराई वई। जेकॾहिं उहा अॼु न हुजे त असीं पघार ॾियण लाइ मजबूर हुआसीं। उन में असांजो तक़रीबन 8-8.5 करोड़ रुपया सालाना उहो ख़र्चु सिर्फ़ु पघारनि ऐं पेंशनुनि इन ते थो थिए। अहिड़ो तक़रीबन काफ़ी रक़म आहे जेका असांजी मेंटेनेंस ते वञे थी। बाक़ी क्वार्टरली असीं हिसाब था कयूं त असांखे 15-20 लख रुपया बचनि था जिन मां असांजा 2 रिसाला हलनि पिया। उहा रक़म बि कटींदासीं 2-2 लख रुपया बचनि था जंहिंमां असीं कोशिशि करे किताब छपाइण जी कोशिशि करियूं था। इन करे असां सरकार खे लिखियो आहे त ग्रांट वधायूं त जीअं असीं वधि में वधि किताब छपाए सघूं। गुज़िरियल दौर में जमील साईं जे दौर में इहा ऑडिटोरियम उन्हनि जे वक़्त में ठहियो ऑफिस इहा लाइब्रेरी पंहिंजो ऐं हितां 2 एकड़ ज़मीन सिंध गवर्नमेंट खां वरिती वई। इन जे करे असांखे वधीक आसानी आहे जे असीं वधीक इन में कमु करे सघूं था ऐं उन दौर में काफ़ी किताब छपिया। असां जेके कमकारियूं कया आहिनि हिकिड़ा तव्हांजे अखियुनि नालो आहिनि जेके डेवलपमेंट जा कम आहिनि। जीअं जीअं असांखे थोरी थोरी गुंजाइश थींदी थी अचे त असां उनखे वधीक बहितर ऐं ख़ूबसूरत बनाइण जी कोशिशि करियूं था त को बि ॿाहिरां कंहिं इदारे में अचे त उहो सम्झे त कंहिं सिंध जे इदारे में आया। उन खां अलावा जेके किताब ऐं रिसालनि जी जेका इशाअत हुई उन में थोरो अॻिते पोइते टाइम हो जंहिंजी कोशिशि करे असां उनखे इन टाइम माना पंहिंजे टाइम ते उहे अचनि जिन जी शिकायत हुई उहा असां कोशिशि कया त उहा पूरी करियूं। असां किताबी मेलो लॻायो 3 ॾींहंनि जो। उन खां पहिरीं लगायोसीं वरी 3 ॾींहंनि जो प्रोग्राम कयोसीं जंहिंमें किताबी मेलो बि ऐं ॿिया मुख़्तलिफ़ प्रोग्राम बि हुआ। अच्छा उन खां पोइ असांजी कोशिशि आहे त जेको आलमी अदब आहे उनखे सिंधी ॿोलीअ में तर्जुमो करे ऐं उहो छपरायूं त जीअं ॿियनि बोर्ड में मौजूदु जेके कलमी नुस्ख़ा उन्हनि खे असीं शाया करे आम पढ़ंदड़नि ताईं पहुचायूं। सिंध जे आलमनि अदीबनि शाइरनि ऐं
लेखकनि खे असां अहिड़ा ख़त मोकिलिया जिन में उन्हनि खां तजवीज़ूं घुराया काफ़ी कुझु मिलियूं, उन्हनि ते असां अमल बि कयो आहे। हिन खां पोइ बि मुंहिंजी गुज़ारिश आहे त इन इदारे खे वधीक बहितर बनाइण लाइ तव्हां पंहिंजूं तजवीज़ूं असांखे ॾियो, असीं कोशिशि कंदासीं त उन्हनि ते अमल करे सघूं। ॿियो इहो आहे त सिंध जे आलिमनि, लेखकनि, शाइरनि वग़ैरह उन्हनि जा अहवाल ऐं उन्हनि जूं इल्मी ख़िदमतूं असीं कोशिशि कंदासीं अंग्रेज़ी में तर्जुमो कराए दुनिया खे मुतारिफ़ करायूं। उन खां अलावा असांजी हिकिड़ी कोशिशि इहा बि हुई त सिंध जे बारे में हिकिड़ो अंग्रेज़ी में असीं जामे किताब शाया करे पूरी दुनिया में असीं उहो गिफ्ट करियूं त जीअं दुनिया जे हर लाइब्रेरी में असांजे सिंध जी मुस्तनद तारीख़ या उन सां वाबस्ता ॻाल्हियूं उते मौजूदु हुजनि। इन बारे में तव्हांजा के राया हुजनि त ज़रूरु ॿुधाइजो। उन खां अलावा असां इहा बि कोशिशि करियूं पिया त जेके सिंध जूं तारीख़ी जॻहियूं आहिनि या शख़्सियतूं आहिनि उन्हनि ते असीं अलॻि अलॻि किताब छपायूं। अलॻि अलॻि मीन्स शख़्सियतुनि ते हिकिड़ो जुदा किताब, उन में सियासी समाजी माना हर क़िस्म जी शख़्सियत अची वई जेके बि सिंध पैदा कया आहिनि माण्हू, सिंध मां पैदा थिया आहिनि। ऐं ॿियो जेके बि सिंध जा तारीख़ी जॻहियूं आहिनि उन्हनि जे बारे में बि असीं मुख़्तसिर हिकिड़ी किताब में शाया करियूं ऐं उहो अंग्रेज़ी में शाया करे सॼी दुनिया खे उहा शइ पहुचायूं। हिते असां नंढिड़ो हिते ज़रूरत हुई मुख़्तलिफ़ दोस्तनि जो चवणो हो त हिते अचूं था बोर्ड में त हिते हिकिड़ो नंढिड़ो किताब घर हुअणु घुरिजे जेका माण्हू वठी सघे। ही पुराणी बस हुई असांजी जेका सफ़ा ख़राबु थी वई, उन खे असां थोरो सवलो करायो। उन में असां हिकिड़ो मिनी बुक शॉप ठाहे छॾियो आहे जेको हिते गेट ते मौजूदु आहे त को बि माण्हू अगरि बोर्ड विज़िट करणु अचे त हितां उहो ख़रीद करे सघे किताब तव्हांखे। ॿियो ही कुझु ॻाल्हियूं आहिनि जेके इम्पॉर्टेंट आहिनि जिन जे लाइ आउं गुज़ारिश कंदुसि थोरो हिन ते तव्हांजी असांखे मुकमिल सपोर्ट सभिनी जी। ऐं बोर्ड में हिकिड़ो जॾहिं आउं चेयरमैन थिया तॾहिं ख़बर पई त गवर्नमेंट का PC हुई, PC1 जो हिकिड़ो कमु हलंदड़ हो जेको उन्हनि रोके छॾियो हथ में, जंहिंजे नतीजे में हिते थियणो हो पंहिंजो फर्नीचर उहो कोन थी सघियो, ट्रांसफार्मर लॻणो कोन थी सघियो, कुझु रिपेयर रही गवर्नमेंट पाण बि करणु जिन तक़रीबन 2 करोड़ 10 लख रुपया रहिजी विया। असांजी कोशिशि आहे त गवर्नमेंट खे चऊं त उहे बहाल करे पाण ई उहो कमु असांखे करे हीअ सॼी शइ मुकमिल करे ॾियणी। ॿियो वज़ीर आला साहिब खे दरख़्वास्त कई अथऊं त मुसवदनि जी छपाई लाइ असांखे स्पेशल ग्रांट ॾियनि या पाण छपाए ॾियनि। ॿिन्ही मां जेका बि ॻाल्हि कनि त जीअं वधि में वधि मसवदा असीं छपाए आवाम ताईं पहुचाए सघूं। ॿियो इहो ॿुधायोसीं जेका ग्रांट मां कटौती थी उन लाइ असां गुज़ारिश कयल आहे बहाल कंदे जीअं असांजा कुझु कम रहिजी चुके। एसी ताईं असां काफ़ी जेको इदारे ते कर्ज़ो उहो लाहे चुका आहियूं, बाक़ी को चंद वञी बचियो आहे इनशाला उहो बि लाहे छॾींदासीं। ऐं तरक़ियाती कमनि लाइ बि असां वज़ीर आला खे लिखियो आहे जीअं असां वटि एतिरा को फंड्स आहिनि न को ईअं थियो कमु करे सघूं था छो जो असांजी प्रायोरिटी किताब छपणु त असांखे उहे इदारे लाइ सिंध गवर्नमेंट पंहिंजे फंड्स मां ठहिराए ॾिए त जीअं इदारे जी ख़ूबसूरती वधीक बहितर थिए। जेके 10 करोड़ ग्रांट आहे उन लाइ असां गवर्नमेंट खे लिखियो आहे त उनखे वधाए 15 करोड़ कनि त जेका बक़ाया पैसा आहिनि असीं पूरा किताबनि ते ख़र्चु करे सघूं। ऐं तंहिंखां पोइ महांगाई वधे पई, पघार वधाइनि पिया त असांजो जेको हिन वक़्तु पैसा आहिनि उहे असांजा घटिजंदा वेंदा त उहो बि असां गवर्नमेंट खे लिखियो आहे। ॿी कुझु ज़मीन आहे उहा असां इन हिसाब सां गवर्नमेंट खे लिखी आहे त असांखे ॾियनि त जीअं उन में असीं हिकिड़ी नई लाइब्रेरी क़ाइमु करे सघूं। उन लाइ बि असां गवर्नमेंट खे लिखियो आहे त हिते असांखे नई लाइब्रेरी ठहिराए ॾियनि। मुलाज़िमनि लाइ असां वटि जेके क्वार्टर आहिनि सफ़ा तबाह गवर्नमेंट खे लिखियो अथऊं त असांखे ठहिराए ॾियनि।
बुक शॉप वारी बिल्डिंग जेका आहे साफ़ सफ़ा नाज़ुक सूरत हाल में आहे उहो बि असां सरकार खे लिखियो आहे त गवर्नमेंट असांखे उहा ठहिराए ॾिए उन मां हिकु त किताबनि रखण जी सहूलियत थींदी ऐं ॿियो जेको बाक़ी कुझु फ्लैट थींदा त उन में इदारे जी आमदनी थींदी हिन वक़्तु मजबूरन असांखे उहे किताब उतां शिफ्ट करे हिते जेको सेक्रेटरी वारो बंगलो उन में रखणा पिया आहिनि छो जो उते बरसाति जे करे तमामु उन्हनि खे नुक़सानु पियो पहुतो ॿिया बि काफ़ी आहिनि ज़रूरतूं ऐं जेके गवर्नमेंट सां असांजी लिख पढ़ जारी आहे ऐं मूंखे उमेदु आहे त सरकार उन में असांखे सुठो ताउन कंदी छो जो उमेदु आसिरो सुठो ॾिनो आहे पर उन में इहो ज़रूरी आहे लाज़िम आहे त तव्हां सभु पाण सभु गॾिजी इन लाइ कोशिशि करियो ज़ाती असर रुसूख़ अगरि केरु हलाए सघे थो त उहो कोशिशि कजे कंहिंसां कंहिं ऑफिसर सां को ताल्लुक़ को सलाम दुआ कंहिं ॿिए सां असीं बि कोशिशि करियूं था या मीडिया में उन ॻाल्हि खे खणिजे असीं इहो कोन था चऊं त असांखे पैसा ॾियो पैसा भले पाण वटि रखनि असीं चवंदा असांखे कमु करे ॾियो असांखे किताब भले गवर्नमेंट छपाए ॾिए ऐं उन लाइ असांजो उहो ई बोर्ड आहे बोर्ड ऑफ गवर्नर्स आहे ऐं ॿियनि बि मुख़्तलिफ़ अदीबनि ऐं सां दानिश्वरनि सां राब्तो रहंदो आहे उन्हनि खां वक़्तनि सलाह मशवरो वठंदा आहियूं आख़िर में आऊं सिंधी अदबी संगत जो थोराइतो आहियां जिन गुज़िरियल कुझु ॾींहं पहिरीं मखदूम तालिबुल मौला साईं जिन जे लाइ अदबी कॉन्फ्रेंस कई ऐं मूंखे ख़ुशूसी एवॉर्ड ॾिनो पंहिंजे हिन महिनत जो हाणे उहा उन्हनि जी वॾी महिरबानी आहे सिंधी अदबी संगत बि असांजी पंहिंजी आहे ऐं आउं कोशिशि कंदुसि त जेका उन्हनि मूं में उमेदु रखी आहे या जेका ॿियनि माण्हुनि खे मुंहिंजे लाइ उमेदु आहे बोर्ड लाइ इनशा उन खां वधीक ऐं घणो कमु कंदासीं इहो गुज़ारिश हुई ऐं वरी ॿिया गुज़ारिश कंदुसि त अव्हां जो ताउन असां लाइ तमामु ज़रूरी आहे ऐं जेसि ताईं सभु पाण गॾिजी सिंधी माण्हू कोशिशि कंदासीं त इनशा सभु कम तमामु जल्द ऐं तमामु सुठा थींदा छो जो हिकिड़ो मयारी किताब अगरि छपिजे थो त उन ते तक़रीबन 15 खां 20 लख रुपया ख़र्च अचे थो नंढा नंढा किताब त छपजनि पिया त हाणे उहे मसौदा लाइ वॾी रक़म खपे अच्छा उन खां पोइ असांजो हिकिड़ो सिलसिलो हा एंडोमेंट वारनि सां असांजो उन्हनि सां गॾिजी बसि किताब छपायूं पिया उन्हनि सां गॾिजी असीं किताब छपायूं पिया जंहिंमें 15 किताब असां जो असांजो मुआइदो थियो आहे जंहिंमां 2 छपिजी आया आहिनि ॿिया इनशा छपजंदा उन रक़म मां वरी ॿिया किताब छपाईंदा रहंदासीं असांजी प्रायोरिटी आहे ऐं इनशा जेतिरो बि असां खां पुॼी सघियो ऐं आख़िर में आऊं ॿिया गुज़ारिश कंदुसि त जेके गुज़ारे विया आहिनि पंहिंजा उन लाइ दुआ कराइजे महिरबानी बेहद महिरबानी चेयरमैन सिंधी अदबी बोर्ड मोहतरम साईं मखदूम सईद ज़मान आतिफ साहब जिन पंहिंजे सदारती ख़िताब सां नवाज़े रहिया हुआ असांखे दफ़ो ॿीहर असांखे टॉकर्स जा नाला ॿुधाया वञनि दोस्तो असांजा जेके अॼु जा मुक़ररु हुया इदरीस जतोई साहब जनाब मदद अली सिंधी जनाब डॉक्टर महमूद मुग़ल जनाब नियाज़ उमर जनाब शहज़ाद अली शाह साहब जनाब नसीर जूनेजो ऐं जनाब डॉक्टर अब्दुर्रहमान अलाना साहब असां महफ़िल जी पुॼाणीअ ते गुज़ारिश कंदासीं त वीअल डायरी टीम उन्हनि जे लाइ बसी बेहद थोराइता आहियूं जिन असांजो हीउ सॼो प्रोग्राम सोशल मीडिया ते ॾेखारियो आहे असीं हाफ़िज़ साहब खे गुज़ारिश बि कंदासीं पर असीं सभु सूर इख़लास 3 दफ़ा ऐं सूर हमद या सूर फ़ातिहा पंहिंजे मरहूम जे लाइ पढ़ंदासीं ऐं आख़िर में हाफ़िज़ अहमद दीन इंदड़ साहब दुआ कंदा हिन वक़्तु असीं सभु दुआ जे हथनि में सूर फ़ातिहा ऐं सूर इख़लास डॉक्टर अलाना साहब डॉक्टर साईं अब्दुल कादिर जूनेजो साहब ऐं मोहतरम साईं सैयद इरशाद अली शाह साहब बिस्मिल्लाह रहमान रहीम
أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين الرحمن الرحيم مالك يوم الدين إياك نعبد وإياك نستعين اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين بسم الله الرحمن الرحيم قل هو الله أحد الله الصمد لم يلد ولم يولد ولم يكن له كفوا أحد قل هو الله أحد الله الصمد لم يلد ولم يولد ولم يكن له كفوا أحد قل هو الله أحد الله الصمد لم يلد ولم يولد ولم يكن له كفوا أحد اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم انت السلام منك السلام وليك السلام حينا ربنا بالسلام وادخلنا الجنة دارك دار السلام تبارك ربنا وتعالى يا ذا الجلال والإكرام يا رب العالمين محمد کریم صلی اللہ علیہ وسلم کے صحابہ کے تبع تابعین کے سری امت محمد کے خاص کرے سینٹرل ممبر کے ڈاکٹر رانا صاحب سید ارشاد علی شاہ صاحب نے آئے عبدالقادر جنید صاحب جوار رحمت گاری جان صغیرہ کبیرہ گناہ معاف کریں رب العالمین سبحان رحم جو معاملوں کریں وصلی اللہ تعالی علی خیر خلقی محمد وعلی آلہ وصحبہ اجمعین آمین برحمتک یا